बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HVS न्यूज़। टंडोजाम ब्यूरो चीफ आलम ख़ान जमाली टंडोजाम जे इलाक़े मीर कॉलोनी मां 14 वरे जी नारी मुबीना तौर अगवा। मीर कॉलोनी वासी 14 वरे जी नारी शीरी रतड़ के 4 ॼणा मुबीना तौर हथियारनि जे ज़ोर ते घरां अगवा करे फरार थी विया। नारी जे भाउ शाहनवाज़ रतड़ जी फरियाद ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ टंडोजाम थाणे ते नारी जे अगवा जो केस दाख़िल। 4 हथियारबंदनि घर अंदर दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए भेण खे ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। इंसाफ़ कयो वञे। नारी जो भाउ शाहनवाज़ रतड़। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HVS न्यूज़।